अच्छा भाई साहब जी तव्हां अम्मा सां गॾु छोकिरे सां मुलाक़ात कई आहे त हुनजो छा चवणु छा ॾिसो था तव्हां हाणे वो वञनि मासूम ॿार आहे घरों कावड़जी घरों आयो आहे जी जी ठीकु आहे साईं हाणे साईं यारनि वठो आयो बि आहे साईं यारनि मुस्लमान बि उनखे करे छॾियो आहे ठीकु आहे हू हाणे नालो बि तव्हांजे साम्हूं ॿुधाए थो ॿियो हाणे जेठि हिकु मिसाल मुस्लमान ॿार थी वियो आहे उनजी उमिरि बि नंढी आहे हाणे तव्हां ॿुधायो असां छा करूं तव्हां ॿुधायोसि असांखे साईं यारनि असांखे पाण खे ॿुधाइनि हिकिड़ो ॿार आहे जेके माउ पीउ खे बि ख़बर न आहे हो चवंदो मां मुस्लमान बि थी वियो आहे कीअं मुस्लमान थियो मासूम ॿार आहे पहिरें कराई हुन खां पहिरें साईं यार हो चवंदो मां पहिरें मुस्लमान थी वेठो आहियां हाणे असां सहाफ़ियुनि जे साम्हूं तोसां मुलाक़ात कराई आहे 10-15 मिंट अकेले में मासूम ॿार आहे मज़हब खे छा ॼाणे थो तव्हां इहो सोचो मासूम ॿार असां साईं यारनि जी इज़त कंदा आहियूं असां पाड़े में वेठा आहियूं हमेशह ग़रीबनि जी मदद कई आहे असां साईं यारनि खे इहो अपील कंदासीं कि महिरबानी करे ॿार खे माउ पीउ खे मोटाए ॾियोसि माउ पीउ जे लाइ दीन दुनिया जेको मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न हिकिड़ो मिंट तव्हांजे साम्हूं हाणे तव्हां वठी वञो पिया पर एतिराज़ न करो पर ज़बरदस्ती मोटरसाइकिल ते विहारे पियो असां इहो ई चयोसीं बाबा जीअं ख़ुशी सां वञे त सुठी ॻाल्हि आहे साईं तव्हांजी ॻाल्हि थी हाणे ॿार आहे कावड़े लाइ घरूं निकिरी वेंदो त यकदम तो आहे छा वजह छा आहे छा ते कावड़ियो उहो त हाणे असांखे कोन्हे ख़बर अचे तो पाण में छा ते कावड़ियो पैसा मां ॾिना 50 रुपया मां वञी काठी वठी आहे काठी वठण हिनी कई देर वरी हिनी खे चयो बाबा तूं वठी आ मां मानी पचाए वठे वरी हे ॿिया चयो छोकिरो खड़ो कार जे पोइ लिखियो हिन छोकिरे सां सॾु कयो आहे ईअं कढ लॻो आहे छोकिरो भॼी आयो हाणे कोई सम्झे तो कोन थो साईं दीन में छा आहे ॿार नंढो हाणे तव्हां ॿुधायो नासूम आहे पुट तू छा कमु कंदो मां पाण मज़दूरी कंदो अच्छा तोसां छा जहिड़ो थी वञो असांखे कुझु न असां सुबुह जो काठी ॾिनी हिकिड़ो जेका थापा या उहो 10-15 महिल जो निकितल आहे घरूं कंहिं महिल जो निकितल आहे घरों सुभाणे 11 बजे निकितल आहे अच्छा हिते मुंहिंजे सां 11 बजे पहुतो आहे तव्हांखे कीअं ख़बर पई असांखे छोकिरो आयो मियां मुंची आयो हा पोइ ॾिसो न तव्हांखे सडन आयो मुलाक़ात जे लाइ घुरायो तव्हांखे पहिरें अॻु में जीअं मां चयो अलाए कंहिंजो छोकिरो मां त घर छॾे वियमि त मां काठी वठण वियो आहे चवंदड़ काठी वठण कोन्हे असांजे बंगले ते वेठो आहे इन्हनि ॿुधायो जीअं जे मां मुंहिंजी पोती किरी पिया मां भेजदी आहियां वधी आई घर पुॻिया त घरो इहो मसलो थियो पियो अमा हाणे बि मियां साहब वारा इहे चवनि था जे तव्हां सां वञणु चाहे थो हा पुट हले थो हाँ हले न पुट ख़ुशी सां हले थो हाँ चल सही है पुट महिरबानी हाणे तू घर वञे जी ताज साईं सां गॾु वेंदो ठीकु आहे हाणे तू पंहिंजे माउ पीउ सां वञे थो ताज सां माउ पीउ सां गॾु वञे थो ठीकु आहे पुट हल न खसी कोन्हे ख़ुशी सां वञा थो ठीकु आहे ठीकु आहे महिरबानी साईं मीडिया वारनि जी महिरबानी वरी लाख थोरा असां ज़िंदगी भर न असां वरी महिरबानी साईं तव्हां हेल्प कई ना ना वरी महिरबानी साईं मियां से ओ करे हूं ले जाने कोण असां एॾी ॻाल्हि सां न कर साईं असां ग़रीब माण्हू मज़दूरी कर साईं कुझु टाइम कयो ये छा तरीक़ो एतिरो हाणे साईं छा तरीक़ो आहे असां वॾा आहियूं तव्हांखे तालीम ॾियणी असां वॾनि खे ॾियो ॿुधायोसि असां साईं जी इज़त कंदा आहियूं वॾनि सां ॻाल्हायो न मासूम ॿारनि खे साईं अची वियो अॼु भला में हाणे त रोज़ रोज़ जहिड़ा थींदा पोइ असां रोज़ रोज़ साईं यारनि जे दर ते वेठा हूंदासीं नंढी उमिरि छाईं असां छा करूं हाणे शारगिरी आहे जहिड़ो बि थिए थो घर में माउ पीउ ॿार विढ़नि बि था हे पोइ साईं इहो त न आहे न साईं हाणे तव्हांजे साम्हूं ॿार चयो की बाबा मां मुस्लमान थी वियो मुंहिंजो नालो हे रखिजी वियो छो नालो ईअं रखिजी वियो साईं पोइ असांजा ॿार पोइ सुबुह असां पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु करूं या पंहिंजी मज़दूरी करूं महिनत मज़दूरी करूं छा आहे इस्लामी मुल्क असांखे इस्लामी में अमन ॾियोसि सलामती जो पैगाम ॾियोसि असां इज़त करूं था साईं साईं महिरबानी साईं कुरब बाबा महिरबानी ताज मोहम्मद मार तव्हांजो मसलो साईं ताज मोहम्मद साईं वॾी महिरबानी साईं तव्हांजी वॾी कुरब तव्हांजा थोरा साईं मियां जावेद साहिब जा थोरा मियां शकील साहिब जा सॼी कुरब जा साईं जा वॾी महिरबानी इन मासूम ते तव्हां महिरबानी कई ओके के भेड़ो गयो मोट ते
ओ छोकरो केर केर कौन ले गयो भेड़ो छोकरो है ना क्यों साईं वडो रब ता मीडिया वारन जो मेहरबानी तावन जे ले समझे ना पाकिस्तान जिंदाबाद इस्लाम जिंदाबाद पीरा बरचूंडी शरीफ जिंदाबाद हमेशा इंसाफ कयो साईं यारन के सही में अपील कंदा से ता मजलूमन जा हमदर्द रहा हो हमेशा यो हमदर्दी ना हटायो से दीन मजहब पांजी जगह ते लेकिन जो तां जे हक में जो साईं यारन जे खिदमत आन ता खिदमत कयो सा गरीबन जो मजलूमन जे मदद कयो सही ठीक सुठी साईं असा दिसो ना हाने दिसो ना असा के आज सजी उम्र असा पाकिस्तान में नंढा वडा थिया हूं ए छाए साईं छाए हाने मासूम बार हाने वो माई काम कंदी आ मासूर बार बारन जो ख्याल कयो समझे ना असा छा करे मानू सारी गाल रिपीट वरी ओरे समझे ना साईं वाला चवंदा वरी वो गाल ठीक सर पूरा साईं यारन जी वडी मेहरबानी ता मीडिया रन जी सभी मेहरबानी